सऊदी अरब जे आला सतही वफ़द जूं सदरासी पुलिस ज़रदारी ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ातूं ऐबानी सदर मूजिब सदरासी ज़रदारी सां सऊदी वफ़द जी मुलाक़ात में बतरफ़े वापार मईशत ऐं ज़राअत में सहकार वधाइण ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। सदर जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि खे ख़ुशहाल ऐं पुरअमन मुस्तक़बिल जी तामीर लाइ कमु करणु घुरिजे। सऊदी अरब जी सीड़पकारी वारे वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ अल फलाह जो चवणु आहे त पाकिस्तान में मदनियात समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी जो मंसूबो जोड़ियो आहे। ISPR मौसूफ़ आर्मी चीफ सां वफ़द जी मुलाक़ात दौरान मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार मज़बूत बणाइण वारनि क़दमनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। आर्मी चीफ जो चवणु आहे त वॾे वापारी वफ़द जो दौरो ॿिन्ही मुल्कनि जी जेटादार ऐं भाउरनि ॻंढापनि जी तस्दीक़ करे थो। पाकिस्तान मौशी वास्ते बेहतर पोज़ीशन में अची वियो आहे। मुल्क में सुधारनि जो अमल बि जारी आहे। मईशत में इस्तेकाम आणण जी कोशिश कई पई वञे। गुज़िरियल हिकु साल में पाकिस्तान जी मईशत मुस्तहकम थी। पाकिस्तानी करंसी में बि इस्तेकाम आयो। महांगाई में घटिताई थी। उमीद आहे त बयाजी शरह में वधीक लाथ थींदी। स्टॉक एक्सचेंज नई ऊंचाई ते पहुची चुकी आहे। नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इस्लामाबाद में पाक सऊदी अरब बिज़नेस फोरम खे ख़िताब। सऊदी सीड़पकारी वारे वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ अल फलाह जो चवणु आहे त सऊदी वफ़द मुख़्तलिफ़ शोबनि में 25 मुआहिदनि ते सहियूं कंदो। मुआहिदनि सां बतरफ़े मौशी सरकार जो नओं दौर शुरू थींदो। SIFC जे सहूलियतकारी संदनि लाइ अहम आहे। सदरासी पुलिस ज़रदारी अॼु सरकारी दौरे ते तुर्कमानिस्तान रवानो थींदो। सदरासी ज़रदारी अशकाबाद में अमन ऐं तरक़ी बाबति आलमी फोरम में शिरकत कंदो। तुर्कमानिस्तान जे हम मनसब सदरासी ज़रदारी खे दौरे जी दावत ॾिनी हुई। फोरम में ईरान जो नओं चूंडियल सदर मसूद पेज़ेशकियान बि शरीक थींदो। रूसी सदर व्लादिमीर पुतिन बि तुर्कमानिस्तान जी राजधानी में मौजूद हूंदो। वफ़ाक़ी काबीना जो ख़ासि इजलास अॼु थींदो। ख़ासि कानून साज़ी टेबल एजेंडा तौर पेश करण जो इम्कान। ज़रियनि मूजिब वफ़ाक़ी काबीना जो ख़ासि इजलास वज़ीर आज़म हाउस में थींदो। SIFC ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि सां MOUs ऐं मुआहिदनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। पाकिस्तान जो भारत में जोहरी ऐं ताबकारी मवाद जी चोरी विकिरे ते ॻणतीअ जो इज़हार। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम जो चवणु आहे त इंतहाई ताबकार ऐं ज़हरीलो मवाद कैलिफोर्निया में हिकु ग्रुप जे ग़ैर क़ानूनी मिल्कियत ॾिठी वई। भारत में 2021 में बि कैलिफोर्निया जी चोरीअ जा 3 वाक़िया रिपोर्ट थिया। सलामती काउंसिल अहिड़नि वाक़िअनि जी मुकमल जांच करे। अमेरिकी सदर जो बाइडन ऐं इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू विच में टेलीफोनिक राब्तो। इसराइल ते ईरान जे हमले खां पोइ भारी सूरत-हाल ते ॻाल्हियूं। ईरान ख़िलाफ़ भरपूर जवाबी कार्रवाई जो अहद। व्हाइट हाउस जे सेक्रेटरी जो चवणु आहे त इख़्तिलाफ़नि हूंदे अमेरिकी सदर ऐं इसराइली वज़ीर आज़म विच में ॻाल्हि ॿोल नतीजा ईंदड़ साबित थी। करमपुर भरिसां इंडस हाईवे ते मुसाफ़िर कोच मथां हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो माची वियो। 6 ज़ख़्मी। नापरकोट थाणे जी लंजू लाड़वट इंडस हाईवे ते कराची खां कंदकोट में ईंदड़ मुसाफ़िर कोच हथां हथियारबंदनि फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि मुसाफ़िर गुलाम हैदर बेलकानी क़तल थी वियो। ड्राइवर समेत 6 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। मुसाफ़िरनि इंडस हाईवे ते एहतजाज कंदे रोड ब्लॉक कयो। ॿिन्ही पासनि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। ॾखण भरिसां नज़ीराबाद पासी रोशबा नकबा हथियारबंदनि शिकारपुर लाड़काड़ो नेशनल हाईवे लुगाड़ी बस स्टॉप कोयटा खां नज़ीराबाद ईंदड़ कार खे रोके जमील अहमद बुॻियो। जयकुमार ऐं सदाम तुनियो खे हिरकमाल बणाए वरितो। हथियारबंद जमील बुॻियो खे अगवा करे विया। पुलिस कार ऐं ॿिनि माण्हुनि खे हथ करे थाणे ते आंदो। गुॾो मां हथियारबंदनि हथां अगवा थियल ॾरकी वासी पोवित बासियाब थी वियो। अरशद आरई खे महीनो अॻु मज़दूरी ॾियण बहाने घुराए अगवा कयो वियो हो।
कंदकोट में बदमी भत्ताखोरी खिलाफ पेरियं बि शटर बंद हड़ताल एहतजाजी रैली आल पार्टी सिलसिले ते नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद सियासी समाजी अखबारनि शहरी ने वापारियुनि बेली कढी पुलिस खिलाफ नारेबाज़ी कई अखबारनि जो चवणु आहे त शहर मां बदमी ते साबितो आणे भत्ताखोरी ख़त्म कई वञे। सदाई प्या मचन सिंध जा चैनल तुंजा मेला सदाई प्या मचन तुंजा मेला सदाई प्या मचन हो तोखे मारुन जूं दुआऊं आहिनि तुंजा मेला सदाई प्या मचन तोखे मारुन जूं दुआऊं आहिनि। धरती मेगा फेस्टिवल जूं तैयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल सुभाणे खां हैदराबाद जे रानी बाग में शुरू थींदड़ फैमिली फेस्टिवल 13 अक्टूबर ताईं जारी रहंदो। किड्स कॉर्नर, सकाफ़ती स्टॉल, किताबी मेला, सनअते कारोबारी शयुनि समेत तफ़रीह जा हूंदा अणगणिया मौक़ा। नाले वारा फ़नकार सुर बिखेरींदा। हैदराबाद जाम शुरू मटियारी टंडो मोहम्मद खान टंडो अलैयार भरपासे जो आवाम शिरकत लाइ पुरजोश।